Excuse me, Jamal Sahab. I am Dahi. I am a student of social dating. अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। जमाल साहब, अब हम मूंखे पंहिंजे वक़्त मां कुझु मिंट ॾींदा? दरअसल मूंखे अव्हां खां हिकु एडवाइस वठणी आहे। ॿुधायो कहिड़ो कमु आहे? सर, जावेद मूंखे सोशल लाइ वो वुमन जो मौज़ू ते हिकु असाइनमेंट मिली आहे, त प्लीज़ तव्हां मतिलबु मुंहिंजी का मदद करे सघो था? मौज़ू तमामु सुठो आहे ऐं शानदार पिणु। जी हाँ, ऐं उन ॾींहुं तव्हां सेमिनार ॿिनि खां वधीक सुठी तकलीफ़ कई। मां उन खां ॾाढो इम्प्रेस थी आहियां। सर जॾहिं मूंखे इहो मौज़ू ॾिनो त मुंहिंजे ज़हन में फौरी ते अव्हां जो नालो अची वियो। ओके मूंखे तव्हां इहो ॿुधायो त इन सिलसिले में मां अव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? पहिरियों त मां अव्हां खां हिन मौज़ू ते तफ़सीली डिस्कस करणु चाहियां थी, सो प्लीज़ तव्हां मूंखे को बि अहिड़ो टाइम ॾियो जेको अव्हां खे सूट करे। तव्हां जॾहिं बि चओ, आई एम अवेलेबल। तव्हां हॉस्टल में रहंदा आहियो या पंहिंजी कंहिं जाइ में? एक्चुअली मां किराए जे हिकिड़े फ्लैट में रहंदो आहियां। पोइ प्लीज़ तव्हां परेशान न थियो। जे तव्हां चाहियो त पाण ते इंस्टेंट में ई इन मौज़ू ते ॻाल्हाए सघूं था, या कंहिं रेस्टोरेंट में हली वेही ॻाल्हाए सघिजे थो। अव्हांखे जेकॾहिं बुरो न लॻे तव्हां मुंहिंजे फ्लैट ते अची सघो था। अव्हां अॼु शाम कहिड़े टाइम ते पंहिंजे फ्लैट ते हूंदा? तक़रीबन 5 वॻे ताईं मां अची वेंदो आहियां। ठीकु आहे, मां पोइ तव्हांखे फोन करे अची वेंदसि। तव्हां प्लीज़ हिन डायरी में पंहिंजी एड्रेस ऐं फोन नंबर लिखी ॾियो। सॉरी, ही मुंहिंजो भाउ आहे। मुंहिंजो एड्रेस बि आहे ऐं मुंहिंजो फोन नंबर। थैंक यू। ओके। ॻाल्हि ॿुधाए, हीअ जो परेले जी जेका राति चोरी थी आहे उहो सामान किथे आहे? मां साईं भत थियसि, मूंखे ख़बर ई कान्हे। मां कोन तूं भत थिए, तोखे का ख़बर कोन्हे। गुलाम सां केरु? गुलाम सां गॾु थी सघे थो गुलाम हुजे साईं। गुलाम हुजे भई मां कोन हुउसि। सची ॿुधाए, गुलाम हुजे थी सघे थो हुजे भई मां कोन हुउसि। यकीन कयो साईं। कसम खणो। दरअसल को आहे साईं, उल्टो ॻाल्हाए। गुलाम कसम खणी वियो बसि। कसम ते एतबार था कयो त हाणे ॿुध, गुलाम खे नियापो ॾे कि मूं ॾोह छॾिया आहिनि। हीउ इलाइक़ो न आहे छॾियो। जे पंहिंजे सिरे जो ख़ैरु घुरे थो न, परेले जो फुरियल सामान वापसि करे न त पुछो रखंदोमांसि, कुतनि जी पछ कंदोमांसि। हल हलो ॿुध, हेॾे हेॾा हेॾा बीठो आहियां, हेॾे मोकिले ॾिसो वटि पैसा घणा आहिनि? छा वोट किथां आया पैसा? कहिड़ा बचाया आहिनि पैसा? हे जो सॼो ॾींहुं बर्थूं इहो रिलियूं भरींदी थी वती, कदी थी कम इन पैसा काॾे विया? हेतिरा सारा जीअं पलजनि था उहो कीअं? इहा कॾहिं ख़बर लथी अथई? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मूंखे कंहिं बि तरीक़े सां पैसा खपनि, जे पैसा न ॾींदी न हेॾे ॾिस मां हेॾा बीठो आहियां, पैसा थो घुरां मोहबत थी करे। छो किथां आया पैसा? किथां ॾिया? किथां मां पैसा मूंखे खपंदा त मां मुंडी भॼंदो ॿाहिरि जो सुड़ी। मां चवां थी मूं वटि पैसा कान्हनि, बाक़ी छोकिरियुनि जो ॾाज पियो खपे त खयो
वन छोकिरनि जो नाज पियो आहे खणण त खपे त कयो वञे हाय लगेस का हाय ॾिसोसि मान पैस ख़ुदा जी वरी दिलो वञी छॾई वरी हिन लाइ पैसा चटियूं किताब भरिया अल्लाह सही तू सजानी अल्लाह जेॾी महिल अचे घर में जहिड़ो सुनियो किथे अचनि पैसा हाणे हा पापा ये सब ठीक न थे ये मेरी मां की कमाई का पैसा मुझे बड़ी